अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां शेयर कयां थी रेसिपी पालक जो उफराटो। पालक का पराठा मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ये बचा हुआ पालक और चिकन का सालन है। उसमें मैं डालूंगी एक कच्ची प्याज बारीक कटी हुई, हरा धनिया, थोड़ा सा गरम मसाला, थोड़ी सी काली मिर्चें और चुटकी भर नमक। नमक इसलिए कि ताकि प्याज का जो जायका है वो बैलेंस हो जाए। ठीक है। नंढड़ो हिकिड़ो थोरो 2 टेबल स्पून जेतिरो बसर आहे कचो कटियल, सावा धाणा आहिनि 1 फुल टेबल स्पून, थोड़ो गरम मसालो आहे पीठल, कारा मिर्च पीठल ऐं थोड़ो लूण असां हिन बसरनि जे करे विझंदासीं, न त बसर विझण जे करे जो टेस्ट जेको आहे थोड़ो फिको थी वेंदो। ही चिकन मूं श्रेड करे छॾियो आहे। पालक मां सनियूं सनियूं हड्डियूं ऐं गरम मसाला अलग कया आहिनि। पालक में से ये थोड़े से गरम मसाले और कुछ हड्डियाँ थी वो अलग कर दी हैं। चिकन को श्रेड कर दिया है। अब इसको हम इस फ्राइंग पैन में थोड़ा सा पकाएंगे, इतना पकाएंगे कि इसकी जो नमी है वो खुश्क हो जाए। असां हिन बोड़ खे पचाईंदासीं त जीअं हिन जी आलाइण जेका आहे उहा बिल्कुलु सुकी वञे। इनमें कोई तेल ना है विझणो, कुछ भी ना है विझणो, तो बोड़ में पंहिंजो तेल आहे। इसमें कुछ और नहीं डालना, तेल या घी, क्योंकि इसमें अपना पहले से ऑयल जो है सालन का मौजूद है। बस एतिरो पचाईंदासीं, हिन जी जेका घिम है, नमी आहे, खुश्क थी वञे। हूअं बि तव्हां ॾिसंदव त असां चाहे पटाटनि जा पराठा पचायूं या कंहिं बि ॿी शइ जा, त उन में असां खुश्क शयूं विझंदा आहियूं, उहे आलियूं न हूंदियूं। जब भी हम आलू के पराठे बनाते हैं, किसी और चीज़ की फिलिंग करते हैं, तो उसको बिल्कुल हम खुश्क रखते हैं। वो थोड़ा सा भी गीला नहीं होना चाहिए, वरना रोटी जो है वो बिल्कुल ही ख़राब हो जाएगी। हाणे हिन मां ही मुंहिंजो पानी जेको सुकी चुको आहे, इसकी नमी जो है तकरीबन ख़त्म हो गई। अब हम इसमें प्याज डालेंगे। बसर के बस थोड़ी देर पचाईंदासीं, ॻाढ़ो ना है, थोड़ा सा प्याज जो है वो नरम होनी चाहिए इसलिए। उन सां गॾु हुन में असां खुश्क मसाला भी थोड़ी देर खां पोइ ऐड कंदासीं। तव्हां कंहिं बि बचियल बोड़ जा पराठा ठाहे सघो था, त उन में बसि इहो आहे त उनजो पाणी चङी तरह सुकाए छॾियो ऐं उन में कुझु साओ मसालो, बसर ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जो को गरम मसालो, कोई भी खुश्क मसालो तव्हां उन में शामिल करो। पालक चाहे चिकन के साथ हो, आलू के साथ हो, दाल के साथ हो, आप उसका पराठा बना सकते हैं। बस उसको अच्छी तरह से पका के सुखा लेना चाहिए, उसमें पानी नहीं होना चाहिए। ये असां हाणे हिन में खुश्क मसालो भी विधोसीं। बाहि मां हिन जी बंद थी कयां, आग बंद कर दी है मैंने। और इसमें डाल रहे हैं अब हम धनिया, सावा धाणा विझासीं ऐं थोड़ी देर हाणे असां हिन खे छॾींदासीं त जीअं थधो थी वञे। ज़रा सी देर के लिए, इतनी देर के लिए हम इसको छोड़ देंगे, ये थोड़ा ठंडा हो जाए, क्योंकि इतना तेज़ गरम रोटी में नहीं डाला जा सकता। और तब तक जो है वो मैं पराठे का पेड़ा बना लेती हूँ। तेसिताईं मां उफराटे जो पेड़ो ठाहींदमि, जेसिताईं ही कुझु थधो थिए। हाणे हीअ अटे जो हिकिड़ो पेड़ो खणी, रेगुलर अटो जैसा असां रोज़ ई मानी उफराटा पचाईंदा आहियूं, उनखे मूं वेले छॾियो आहे। एक पेड़ा बना लें नॉर्मल साइज़ का, जिससे हम रोज़ाना पराठे बनाते हैं, वही आटा। और इसके ऊपर हम डालेंगे घी। घी विझो, तेल विझो। हकीकत यह है त उफराटो जेको आहे घी सां वधीक मज़ेदार ऐं कड़क पचंदो आहे। पराठा घी के साथ ज़्यादा अच्छा बनता है, लेकिन आप तेल के साथ भी बना सकते हैं। त मां हिन ते हणां थी घी, ऐं जेको मूं मसालो ठाहे रखियो पालक जो, उहो थधो थी वियो आहे, उहो हाणे हिन ते असां फैलाईंदासीं। उन सां गॾु गॾु मां तवो बि जेको आहे गरम करण जे लाइ रखी छॾियो आहे। पालक जो मसालो हिन ते असां विधो आहे। पालक को इसके ऊपर फैलाने के बाद हम इसको एक साइड से रोल करना शुरू करेंगे, जैसे पराठे का आमतौर पे पेड़ा बनाया जाता है। ठीक है। उन खां पोइ असां हिनखे ॾिसो, ही पराठे जो उफराटे जो पेड़ो ठही वियो। हाणे हिनखे चङी तरह सां खुश्क अटो हणी, जेके असां सिंधीअ में चवंदा आहियूं आटण, इसको खुश्क आटा लगा के इसको रोटी की तरह बेल लेंगे और फिर तवे पे हल्का सा घी लगा के इसको मीडियम आंच पे पकाना है।
ही मानी मूं तए में विझी छॾी आहे ऐं बाहि हिन जी बिल्कुलु लो मीडियम लो जे तरफ़ आहे ऐं ॿिन्ही पासनि खां हिन खे हल्को पचाईंदासीं। पोइ असां हणंदासीं हिन खे घी। इसको दोनों तरफ से हल्का सा सेक लेंगे, उसके बाद घी लगाएंगे। ऐं हेॾा हिन पासे मुंहिंजी पिंडी तयारु आहे। हाणे असां हिन जे ॿिन्ही पासे हणंदासीं घी ऐं हिन खे चङी तरह सां पचाईंदासीं। घी पंहिंजे ज़रूरत जे हिसाब सां। ये मां कुझु साइड ते हणां थी, इहो हिन जे हेठां हलियो वेंदो ऐं कुझु हिन जे मथां। ऐं जहिड़ी तरह सां मूं ही पेड़ो ठाहियो पराठे जो, इहो हिकिड़ो बेस्ट तरीक़ो आहे। इन सां तव्हांजी मानी जे हर टुकड़े में मसालो पहुची वेंदो, जेको बि तव्हां पचायो थियूं, पटाटा हुजनि, ॿी का सब्ज़ी हुजे। त ईअं न थींदो त कंहिं हंधि हिन में भाॼी अंदरि हुजे या न हुजे, या किथे मानी जेका ख़ाली हुजे, ईअं न थींदो। त बहितरु इहो आहे त ईअं ई पेड़ो ठाहींदा कयो जीअं मूं हींअर ठाहियो आहे। ऐं हीअ तव्हां पचाए ॾिसो, मूंखे यकीन आहे त इहो शौक़ सां खाधो वेंदो, ख़ासि करे ॿार। तव्हां ॾिसो त हिन जो केॾो सुहिणो रंग आयो आहे। हीअ हिकिड़ी टेक्निक अथव त तेल या घी जेको बि तव्हां हिन उफराटे जे मथां विझो, हिनखे हीअं चमटे सां पकिड़े घुमाईंदा कयो। हिन सां जेको आहे हिन जी शिकिल, हिन जा मथां तह ॾाढा सुहिणा ठहंदा आहिनि। हमेशा तेल या घी जो भी डालना है उसको डाल के इसको चमटे की मदद से इस तरह से घुमाया करें, इससे इसकी शक्ल बहुत अच्छी बनती है। तो ही मुझे उफराटो पची वो आहे। बाहि मां बंदि थी कयां ऐं हिनखे असां लाहियूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं ही रायतो आहे। हिन रायते सां गॾु का बि चटणी हुजे, केचप हुजे, जेको कुझु तव्हांजे घर में पसंदि कयो वञे, उन सां तव्हां ही सर्व करे सघो था। मूंखे उमेदु आहे तव्हांखे रेसिपी वणंदी। ऐं जेकॾहिं वणी हुजे त वीडियो शेयर कयो, कमेंट कयो, लाइक कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त अञा बि अगरि मुस्तक़बिल में का वीडियो मां शेयर कयां त तव्हां आसानीअ सां ॾिसी सघो। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, खाधो हमेशह प्यार सां पचायो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। जेसिताईं का ॿी वीडियो अचे तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।